بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أشراط الساعة अॼु जेके याजूज माजूज जेके टे नंबर हलक़ा आहे, अञा इन मां इंशाअल्लाह इन्हनि जो किसो अञा हलंदो थोरो। हिते हिकिड़ी हदीस अचे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में हो त सहाबियुनि खे गॾु कई, सूरत अल हज पढ़ी, जेके इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम। इहे आयतूं नबी करीम सफ़र हलंदे इहे आयतूं वॾे आवाज़ सां पढ़ियूं त सभई सहाबी गॾु थी विया नबी करीम जे वेझे। पोइ उते रावी चए थो हत त अशबू, यानी चुधारी थी असांजी जी, ऐं उन ख़बर पइजी साईं कुझु हाणे चवंदो त उते चयो नबी करीम चयो अतदरून अय योम ज़ालिक, तव्हां ख़बर आहे त उहो ॾींहुं कहिड़ो ॾुखियो जेको अलाह ताला सूरत अल हज में चयो आहे। ज़ालिक योम युनादी, जेॾीमहिल उहो ॾींहुं अलाह क़यामत ॾींहुं अलाह साईं आदम खे चवंदो हो त अख़रुज बअद अन्नार, आदम पंहिंजे औलाद मां दोज़की माण्हू कढिबो, 1000 मां हिकिड़ो जन्नत ॾे वेंदो, जेको हदीस पहिरियां ॿुधायोसीं। पर इन में थोरो वधीक हदीस आहे हिन में त हिकिड़ो हर 1000 मां हिकिड़ो जन्नत ॾे, ॿिया सभु दोज़ख ॾे। क़ाल इमरान फ़अबलस अन्नास, जिन सहाबी परेशान थिया त हाणे हिकिड़ो हर 1000 मां, त नबी करीम वरी उते उन सहाबियुनि खे ॾिठईं त यानी परेशान थी विया, त उते वरी नबी करीम खिलियो। फ़ضحक फलम्मा रअा ذلك قال اعملوا وابشروا, बिशारत ॾिनई त तव्हां परेशान न थियो। फ़वल्लज़ी नफ़्सी मुहम्मद बियदिही, कसम थो खणे त जंहिंजो साह अलाह जे हथ में आहे। इन्नकुम लमा ख़लिक़तैनि कानता मिन अअज़म शै, चए थो तव्हां याजूज माजूज जे बारे में इशारो थो करे उन ॾे, तव्हां उन्हनि जे विच में कुझु बि कोन हो। एतिरा घणा आहिनि याजूज माजूज। वमन हलक क़त इल्ला कथरता याजूज माजूज वमन हलक मिन बनी आदम व मिन बनी इबलीस। हिते नबी करीम हिकिड़ी नई शइ ॿुधाई आहे त तव्हां थोरा आहियो ऐं याजूज माजूज तमामु घणा आहिनि, ऐं उन खां ॿियो बनी इबलीस शैतान जा जेके नस्ल उहे बि तमामु घणा आहिनि, तंहिंजे करे तव्हां परेशान न थियो। पोइ रावी चए थो क़ाल फ़उस्री अन्हुम, पोइ सहाबी कुझु हुननि जो मुंहं में साह पियो हुजे, न त परेशान ॾाढो थियो। वरी नबी करीम चयो अअमलू अबशरू फ़वल्लज़ी नफ़्स मुहम्मद बियदिही मा अंतुम बिन्नास इल्ला कश्शाम, अची बिशारत थो ॾियांव तव्हां परेशान न थियो, मूंखे अलाह जो कसम आहे त तव्हां छा आहियो, जीअं न त हिकिड़े ॾाचीअ जे सॼी ॾाची जो ॻाढ़ो रंग हुजे, हिकिड़ो वार अछो हुजेसि, तव्हां ईअं आहियो उन जे मुंहिंजी उमत ऐं याजूज ऐं शैताननि जे भरिसां ईअं हो। और रक़म जा को हिकिड़ो टिको हिकिड़ो कारो हूंदो आहे, जेके ढोर जे विच में हूंदो आहे। हाणे इहा हदीस आहे रवाहु अहमद व तिरमिज़ी वक़ाल हदीसुन हसनुन सहीह बिरवायत अल बुख़ारी व मुस्लिम व हदीस अबी सईद। इहे हदीसूं सभु सही आहिनि। वक़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी मअरज़ कलाम अन अशरात अस्साअ व नुज़ूल ईसा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ईसा अलैहिस्सलाम लहंदो ऐं यहकुमुन नास, ऐं माण्हुनि खे सियासत में हलाईंदो, ऐं मुंहिंजे उम्मत में शामिलु थींदो। वयहकुमुन नास फ़इन्नमा हुम कज़ालिक, त हिते इन जे हूंदे जेॾीमहिल ईसा अलैहिस्सलाम अलाह जी शरीयत पूरी पियो कंदो मुंहिंजे उम्मत खे हिते दुनिया में, कज़ालिक इज़ औहा अल्लाह इला ईसा, वही ईंदो, जिब्रील ईंदो अलाह जे तरफ़ां, ईसा अलैहिस्सलाम ॾे वही ईंदो। इन्नी, अलाह साईं चवंदुसि इन्नी क़द अख़रजतु इबादन, अलाह साईं चए थो मूं पंहिंजे बाना अहिड़ा मुंहिंजा मख़लूक निकिता आहिनि, इबादन ली ला युदान, कंहिंखे ताक़त न आहे इन्हनि जे अॻियां बीहे, ला युदान लि अहदिन बिक़ितालिहिम। चए थो अलाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे त तव्हां हाणे पंहिंजे उम्मतिन मुहम्मद खे वठी ऐं कंहिं पासे भॼो या लिको, छो जो हिननि जे मुंहं में केर बि न बीही सघंदो। हाणे केरु थो चए, ख़ालिक मालिक जंहिं पैदा कयो आहे असांजे नबी करीम जी ज़ुबान ते। फ़हर्रिज़ इबादी इला तूर, चवंदो जबल तूर हिकिड़ो मिस्र ऐं फ़लस्तीन जे विच में आहे, ओॾे मुंहिंजे मुहम्मद जी उम्मत खे वठी वञो ओॾे। उन जबलनि में हींअर जेके माण्हू ॾिसी आया आहिनि चवनि था त रुॻो गारूं आहिनि, वॾो जबल आहे। उते ईसा अलैहिस्सलाम असांजी उम्मत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे वठी उते वञी लिकाईंदो, ऐं उन्हनि खे गारुनि में लिकाईंदो त जेसिताईं इहा फितना ख़तमु थिए। जबल अतूर जेको आहे इहो फ़लस्तीन जे वेझे आहे, ऐं उन्हनि माण्हू जेके ॾिसिया आहिनि उहे चवंदा त तमामु वॾो आहे। हींअर जेके साइंसदान चवंदा त 826 मीटर समुंड खां मथे आहे।
ऐं वॾो जबल आहे, यानी हिकिड़ो जबल न आहे, घणा जबल आहिनि, सिलसिलो आहे हिकिड़ो, उन में ग़ारूं आहिनि इहो, त उते इहो असांजे नबी करीम ईसा असांजे नबी जी उम्मत खे ऐं ईसा अलैहिस्सलाम लिकाईंदो वञे जबलनि में, ग़ारुनि में। ॿियो हदीस عن النواس بن سمعان رضي الله عنه أن الرسول صلى الله عليه وسلم चयो त قال ويبعث الله يأجوج ومأجوج، अलाह ताला कढंदो याजूज माजूज खे, वहम मिन कुल हदब यंसिलून, ईअं जीअं कीलियूं लहंदियूं आहिनि लाड़ू लाड़ू हिकु ॿिए पोयां। फयमुर अव्वलहुम अला बुहैरत तबरिया, हाणे इहो नबी करीम ते चए थो त बुहैर हिकिड़ो वॾो दरिया आहे उर्दुन में, किथे उर्दुन ऐं फ़लस्तीन जे विच में, त उहो उते पाणी में लंघंदा वेंदा, पीअंदा वेंदा, लंघंदा वेंदा। फयशरबून मा फ़ीहा वयमुर आख़िरुहुम फयक़ूल लक़द कान बिहादिही मर्रतुन मा, एतिरो इहो रिवायत सहीह मुस्लिम में आहे। त उहे जेके अॻियां लंघंदा वेंदा टोलनि जा टोला पाणी पीअंदा वेंदा वेंदा, आख़िरी जेको उन्हनि जो टोलनि में हूंदो, चवंदो यार हिते लॻे थो को पाणी हो, ॾिसो न, यानी एतिरी हुननि जो आदत घणी आहे जो दरिया मां पाणी सभु पी छॾियो, गप बि ख़तमु थी वई, पर उहो आख़िरी जेको उन्हनि जो हकीम हूंदो उहो चवंदो हिते लॻे थो त उहो पाणी हो अॻ में। हैरत तबरिया ते उलमा चवंदा त वॾो दरिया आहे, इन जो नालो बि आहे बहरुल जलील, समुंड आहे, एॾो वॾो आहे, ऐं उर्दुन जे वेझे आहे। ऐं उर्दुन में जेके ॿ टे जेके नंढा दरिया आहिनि उन्हनि जो पाणी उन में पवंदो आहे। ऐं उहो जंहिंजो ड्रेग जेके हिकिड़े पासे वञे 23 किलोमीटर ड्रेग आहे, ऐं वेकर अथसि 13 किलोमीटर, ऐं हेठि केतिरो आहे 44 मीटर हेठि, यानी वॾो आहे 44 मीटर हेठि वॾो आहे, एतिरो यानी ॾिस त यानी केॾो वॾी शइ आहे, त इहो पाणी भरियल इहो सभु भई पी वेंदा। हिते नबी करीम हदीस ॿी में फरमाए थो त थुम यसीरून हत्ता यंतहू इला जबल खुमरा, यानी नबी करीम फरमाए थो इहो हिकिड़ो जबल आहे बैतुल मक़दिस जे वेझे, नबी करीम फरमाए थो इन जबल ताईं अचे याजूज माजूज पहुचंदा। हाणे हिते पहुचंदा बैतुल मक़दिस साम्हूं ॾिसंदा, फयक़ूलु लक़द क़तलना मन फिल अर्द, चवंदा त ज़मीन वारनि खे असीं सभिनि खे क़तलु करे छॾियो। हलुम फलनुक़तुल मन फिस समा, चवंदा त हाणे ॾिसो हुननि वटि तकबुर छा आहे, ऐं अलाह साईं अञा बि उन्हनि खे ॾिस इम्हाल ॾेई आहे, उन्हनि खे अञा बि छॾे थो। चवंदा त असीं ज़मीन वारनि खे सभिनि खे क़तलु करे छॾियो, को बि ॾिसण में माण्हू कोन थो नज़र में अचे, त हाणे छा कयूं, त हाणे आसमान वारनि खे क़तलु कयूं। उहो छा कंदा, पंहिंजा तीर सभई आसमान ॾे करे ऐं उछलाईंदा, चवंदा बिनिशाबिम फयरमून बिनिशाबिम इलसमा फयरुद्दह अल्लाहु अलैहिम निशाबुहुम मख़लूबतम दमन वयहसुर, ऐं नबी करीम फरमाए थो त उहो यानी आसमान ॾे तीर करे उछलाईंदा, त अलाह साईं फितनो उन्हनि जे करे उहे मोटी जंहिंमहिल किरंदा त रत में ॻाढ़ा हूंदा, त हू ॾाढो ख़ुशि थींदा त हाणे असीं आसमान वारनि खे बि मारे छॾियो। त फयहसुरहा नबीउल्लाह ईसा अलैहिस्सलाम असहाबु हत्ता यकूनु बिरअस अथ अहद, हिते ईसा अलैहिस्सलाम उम्मत सां जबलनि में लिकी वेंदो। नबी करीम फरमाए थो फयहसुर नबी ईसा असहाबु हत्ता यकूनु रअस अथ लिअहदिहिम खैर मिन 100,000 दीनार लिअहदिहिम, नबी करीम चए थो त अहिड़ो टाइम ॾुखियो उन्हनि जो हूंदो त कंहिं ढगे जो ढोर जो रुॻो मुंडी जंहिंखे लख में ॾींदे न त बि वठंदो, छो जो बुख हूंदी, सफ़र में भॼ भॼा हूंदी। हत्ता यकूनु रअस अथ अहदिहिम खैर मिन 100 दीनार लिअहदिहिम अल-यौम, यानी अॼोके ॾींहं में ईअं सम्झ त यानी उन ॾाढी बुख हूंदी ऐं का शइ खाइण जे लाइ न हूंदी। फयरग़बु नबीउल्लाह ईसा व असहाबु, हिते हाणे नबी करीम फरमाए थो फयरग़बुन यानी जब ईसा अलैहिस्सलाम सभिनि खे गॾु कंदो, चवंदो त उहो अलाह खे पुकारियूं, हथ मथे कयूं। फयरसुलुल्लाहु अलैहिम, हिते नबी करीम चए थो त सभई हथ मथे करे ऐं अलाह खे पुकारींदा त अलाह साईं असांखे हिन मुसीबतुनि मां हाणे बचा। त फयरसुलुल्लाहु अलैहिम नग़फ़, नग़फ़ इहो हिकिड़ो जीत थींदो आहे, जीअं पाकिस्तान में माल खे हिकिड़ो चीचड़ चवंदा आहिनि, अलाए छा सिंधी में, उन उहो पकड़ी यानी जान खे चंपड़ी वेंदो आहे, ॿकरियुनि खे ढगियुनि खे ढोरनि खे, इहा पी हुननि जो खून पियो पीअंदो आहे। इहो जीत हिकिड़ो नंढिड़ो पुकारो, तव्हांखे वधीक ख़बर हूंदी इन शइ जी। नबी करीम फरमाए थो फयरसुल अलैहिम नग़फ़, नग़फ़ फ़ी रिक़ाबिहिम, हिते हदीस में अचे थो त नेड़ीअ में अचे हुननि खे इहे जीत हुननि खे अलाह साईं मोकिलींदो। फयस्बिहु फरसा, यानी नबी करीम चए थो त इहो हिकिड़ी राति में अलाह साईं हुननि उम्मत जी ऐं ईसा अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल कंदो, त अहिड़ा इहे चिचड़ जेके चंबड़ी वेंदनि हुननि जे गलनि में, ऐं ॿी रिवायत आहे त उन नासुनि में, फयस्बिहून फरसा कमौति नफ़्सिन वाहिदा, नबी करीम फरमाए थो त ईअं जीअं न हिकिड़ो माण्हू मरी वञे, ईअं हिकिड़े मिंट में अलाह साईं सभिनी खे मारे छॾींदो। त
थुम यहबितु नबीउल्लाह ईसा, अल्लाह ताला ईसा खे चवंदो हाणे लहो जबलनि मां ऐं ज़मीन ते ऐं ॾिसो फईसा अस्हाब इलल अर्द फला यजिदून फिल अर्द मौदिअ शिब्र इल्ला मलअ रीहुहुम वअनतनहुम। हिते ईसा अलैहिस्सलाम जिन वटि ज़मीन ते अलाह सां हुकुम थींदो जबल त अलाह ॾिस त ज़मीन ते त नबी करीम चए थो त का हिकिड़ी गिराट जहिड़ी जॻह ख़ाली न हूंदी जंहिं ते हिननि जा इहे लाश पिया हूंदा। फ़यरग़बु नबीउल्लाह ईसा व अस्हाबु इलल्लाह, वरी हू सभु गॾु थी अलाह खे सताईंदा, अलाह साईं असांजी दुनिया त सॼी बर्बाद थी वई, ख़राब थी वई, असीं हिननि जे धपनि मां बेज़ार, असीं हिननि खे छा करे सघंदासीं। فيرغب نبي الله عيسى وأصحابه إلى الله فيرسل الله طيرا كأعناق البخت त अलाह ॾे वरी ई सताईंदा त अलाह साईं असांखे हिन मुसीबतुनि में बचा। त नबी करीम फरमाए थो त अहिड़ा अलाह साईं पखी मोकिलींदो, वॾा पखी एॾा हूंदा जीअं त ॾाचीअ जेॾा पख हूंदा, बुख़्त चवंदा आहिनि ॾाचियुनि खे। फ़तहमिलहुम पखी हूंदा पर ॾाचियुनि जी शिकिल में वॾा हूंदा। पोइ हिकिड़े ॾाची इहे पखी हिकिड़े लाश खे खणंदे फ़तहमिलहुम फ़ततराहुम हैथु शाअ अल्लाह थुम, नबी करीम चए थो उन्हनि खे खणी कंहिं पासे ते उछलाईंदा। पोइ कंहिं रिवायतुनि ॿियनि में अचे थो त समुंड में उछलाईंदा पर हिन में ॾिसूं अॻिते रिवायत वॾी आहे। हाणे हीअ लाश त सभु निकिरी आहे, अलाह साईं हिन खे ही पखी मोकिलियो, अलाह साईं ईसा अलैहिस्सलाम हिन उम्मत जी दुआ क़बूल कई त हिननि खे पखी खणी के समुंड में या किथे ॿी ज़मीन ते उछलाए अलाह जे हुक्म सां। पर हिते वरी सॼी ज़मीन ते बदबू एॾी हूंदी, उन्हनि जे अञा खून जा उन्हनि जा रत जेके निकिता हूंदा, जेके इहे लाश हिते खणी आहे त हिते अलाह जे नबी वरी ऐं उम्मत वरी सॾु कंदा त पोइ अलाह साईं चवंदो त ठीकु आहे, अलाह साईं हिननि जी दुआ क़बूल कंदो। मिन वबर फ़यग़सिलु हत्ता यत्रुकहा कज़लक़ा, अलाह साईं बारिश मोकिलींदो अहिड़ी जो नबी करीम चए थो सिफ़त थो ॿुधाए त युरसिलुल्लाह मतरन ला यकुन मिन्हु बैतुन मदरुन वला वबरिन फ़यग़सिलुल अर्द हत्ता यत्रुकहा कज़लक़ा। नबी करीम फरमाए थो त ज़मीन ते बारिश एॾी ईंदी जो हर घर में अंदरि घिड़ी वेंदी, छितियुनि मां बि पाणी अंदरि घिड़ी वेंदो, जेके ख़ैमा हूंदा, जेके तंबू हूंदा, उन्हनि में बि घिड़ी ईंदी, छो जो ज़मीन खे धोइणो आहे हिननि जे जरासीम मां, हिननि जे बीमारियुनि मां। ऐं नबी करीम फरमाए थो ज़लक़ा यानी जीअं शीशो थींदो आहे न, ज़मीन ईअं साफ़ थी वेंदी, शीशे वांगुरु साफ़ थी वेंदी। ते अलाह ताला हुकुम कंदो ज़मीन खे त पाक थी वञ, ज़मीन पाक थी वई मींहं ते बारिश ते। सुम यक़ालु लिल अर्द इम्बुती थमरत के, हाणे इहा हदीस नबी करीम जी हले थी अञा, अलाह से हुकुम कंदो ज़मीन खे इम्बुती थमरत के, उहो ज़मीन जेकी तव्हांजो फ्रूट मेवा त उहो निकिरे, वरदी बरकत की, ऐं जेकी बरकत ते पहिरियां अलाह साईं ज़मीन खे ठाहियो उहा सभु मोटे। फ़यौमिदिन तअकुलुल इसाबह, नबी करीम चए थो त जमाअत यानी जमाअत हिकिड़े खां 9 माण्हुनि ते इन्हनि खे चवंदा आहिनि इहे तअकुलुल इसाबह मिनर रुमान, 9 माण्हू हिकिड़ो ॾाढ़ूं खाईंदा। वयस्तदलून बिक़हफ़िहा, इहे चवंदा आहिनि जेके ॿाहिरां यानी खल थींदी आहे ॾाढ़ूअ जी, उहे 9 ई माण्हू उन खल जे हेठां वेहंदा ऐं छांव करे। वयुबारिकु फिर रसुल यानी जेके रसुल जंहिंखे यानी जेको तव्हां थण चयो असांखे त इहो सिंधी में इहो थण चओ, जानवर जो थण में अलाह साईं एॾी बरकत वञे। बारिकु फिर रसुल हत्ता इन लक़हा मिनल इबिल, यानी हिकिड़ी ॾाची लतकफ़ील फ़िआम मिनन नास, नबी करीम फरमाए थो त हिकिड़ी ॾाची एॾो हुन में खीरु हूंदो जो घणा ख़ल्क़ अचे बीहंदा उहो सभु भई उन मां पीअंदा, अञा उन में बि खीरु हूंदो। लक़हतु मिनल बकर, ऐं ढगनि मां बि उन्हनि में बि ईअं लितकफ़िल क़बीला, यानी हिकिड़ी ढगी सॼे क़बीले खे यानी हिकिड़े क़ौम खे सभिनि खे उहो खीरु पीआरे सघंदी हिकिड़ी ढगी। मिनन क़बीलतु मिनन नास वलक़हतु मिनल गनम तकफ़िल फ़ज़, ऐं हिकिड़ी ॿकरी जेके हूंदी फ़ज़ चवंदा आहिनि जमा, जेके 2-3 माण्हू हूंदा हिकिड़ी ॿकरी मां उहो ड्रो करे पीअंदा, एॾी बरकत ज़मीन में लहंदी। अञा हदीस हले थी अल-फ़ज़ मिनन नास फ़बैनमा हुम कज़ालिक इज़ बअथ अल्लाहु रीहन तय्यिबह फ़तअख़ुज़ुहुम, नबी करीम फरमाए थो त हाणे इहा बरकत जॾहिं ज़मीन में लहंदी, अलाह ताला हिकिड़ी थधिड़ी हवा मोकिलींदो त तहत आबातिहिम, यानी हिननि जे बग़लनि जे हेठां उहा हवा लंघंदी। फ़तक़बिद रूह कुल्ल मुमिन व कुल्ल मुस्लिम, हाणे हिते अलाह ताला इहा जेकी थधिड़ी हवा मोकिलींदो त हर मुस्लमान
हर मोमिन जे बगलनि जे हेठां इहा हवा लंघंदी त उन जो साह निकिरी वेंदो इन में, छो जो अलाह साईं इहे जन्नती रखिया आहिनि। अञा हदीस ख़तमु कान थियो, कुल्लु मुस्लिम वयबक़ा शिरारु नास यतहारजून, वञी नबी करीम फरमाए थो बाक़ी वञी जेके किना किना माण्हू बचंदा जंहिंमें रुॻो शर हूंदो, मायूं ऐं मर्द, ऐं उहे कमा यफ़अलुल हमीर वला यक्तरिथून, यानी ज़िना रोडनि ते रस्तनि ते कंदा, छो जो बेशरम हूंदा उहे बचंदा माण्हू, जेके बेशरम माण्हू वञी बचंदा। उहे जेके ॿिया जेके मोमिन सभु मरी वेंदा, बाक़ी वञी बचंदा। यबक़ा शिरारु नास यतहारजून, यतहारजून यानी जीअं गॾह गॾह खे लाहींदो आहे, माफ़ु कजो लफ़्ज़नि में त, ऐं जा घोड़े खे लाहींदो आहे रोडनि ते, त इहे नबी करीम फरमाए थो इहे ईअं हूंदा। यतहारजून फ़ीहा तहारुजुल हमीर, नबी करीम अॻियां चयो जीअं गॾह गॾह खे लाहींदो आहे, ईअं पिया रोडनि ते इहे बुरायूं कंदा, इन्हनि खे न शर्म न हया न अदब। फ़अलैहिम तक़ूमु अस्साअ, नबी करीम चए थो इन्हनि ते क़यामत थींदी, इन्हनि ते क़यामत लहंदी। इहा रिवायत मुस्लिम रिवायत सही आहे। अहिड़ियूं रिवायतूं तमामु, इहे साईं मुस्लिम जी रिवायत असीं आंदीसीं, पर हर किताबनि में आहिनि, बुख़ारी मुस्लिम तिरमिज़ी सभिनि में इहे रिवायतूं आहिनि। ऐं सभु सहाबी हिकिड़ो आयो त नबी करीम ॾे त आन सलमत इब्न नुफ़ैल रज़ियल्लाहु अन्हु क़ाल बैनमा अना जालिसु इन्द नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम वेठोसि अचे ऐं चयोमांसि इज़ा जाअ रजुलुन फ़क़ाल या रसूलल्लाह, हिकिड़ो माण्हू आयो चई या रसूलल्लाह इन्नल ख़ैल क़द सुइबत, यानी जेके घोड़ा आहिनि हाणे उन्हनि खे केरु अहमियत कोन थो ॾिए, ऐं घोड़नि खे हिननि माण्हुनि सभु कंहिं छॾे ॾिनो, हाणे जंग कान्हे, जिहाद कोन्हे। त नबी करीम ऐं तुरिकत वदअ सिलाह, ऐं हथियार रखे छॾनि। वज़अम अल अक़वाम, के माण्हुनि चयो ला क़िताल, हाणे जंगियूं कोन्हनि, घोड़नि खे छा कंदासीं। इन्नहु क़द वदअत अल हर्ब, ऐं जंगियूं ख़तमु। औज़ारहा फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कज़बू लअन, नबी करीम चयो कूड़ था हणनि, लअन जाअ अल क़िताल, जंगियूं त अञा ईंदियूं। व इन्नहु ला यज़ालु मिन उम्मती, मुंहिंजी उम्मत अञा तयारु हूंदा इन्हनि घोड़नि ते। युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह, इहे जंग ते फ़ी सबीलिल्लाह निकिरंदा। ला यदुर्रुहुम मन ख़ालफ़हुम, उहे उन्हनि खे के माण्हू चवंदा त न वञो तव्हां चरियाओ रहो ईअं, पर उन्हनि जो कोन ॿुधंदा, जिहाद ते निकिरंदा ऐं घोड़नि ते। यज़ीग़ुल्लाहु क़ुलूब क़ौमिन बिज़ीग़िहिम, जो ॿिया जेके न हलंदा जिहाद ते, न निकिरंदा, उन्हनि जूं दिलियूं फिरी वेंदियूं। नबी करीम फरमाए थो मिनहुम युक़ातिलून हत्ता तक़ूमु अस्साअ, जेसिताईं क़यामत थींदी इहे जंगूं हलंदियूं, इहे घोड़ा कम पिया ईंदा। वला तदअ अल हर्ब औज़ारा हत्ता यख़रुज याजूज माजूज, जेसिताईं वञी याजूज माजूज निकिरंदा, त नबी करीम फरमाए थो त इहे जंगियूं पियूं हलंदियूं, इहो घोड़ो इस्तेमालु पियो थींदो। इहे रिवायत निसाई फ़ी सुनन अल कुबरा व तबरानी फ़िल कबीर, उहे अहमद बि ऐं निसाई बि लफ़्ज़ इहा हदीस आंदी आहे। ऐं ॿी बि हदीस आहे, हदीस अबी सईद अल ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो क़ाल लयहुज्जन्न अल बैत व लयुअतमरन्न बअद ख़ुरूज याजूज माजूज, इहा रिवायत सही बुख़ारी में आहे त हज याजूज माजूज खां पोइ बि हलंदो। ऐं ॾिसो त दुनिया केॾी विकिरी आहे, हींअर ताईं असांखे केॾी टेक्नोलॉजी आहे, जहाज़ आहे, गाॾियूं आहिनि, पर याजूज माजूज जो असांखे इहो बंदि असांखे ॾिसण में कोन आयो। ऐं सहाबी घोड़नि ॾाचिन ते हुआ, त हिकिड़ो सहाबी आयो नबी करीम खे अचे ॿुधाई त या रसूल अल्लाह, मूं अहिड़ी शइ ॾिठी आहे, लॻे थो त जेको क़ुर में आहे सद, इहो जेको ज़ुल्क़रनैन ठाहियो। इहा हदीस उमर عن طريق سعيد ابن عروة عن قتادة عن رجل من أهل المدينة أنه قال للنبي صلى الله عليه وسلم يا رسول الله قد رأيت سد याजूज माजूज, मूं याजूज माजूज जो सद जेको डेम जेको बंदि आहे उहो मूं ॾिठो। त नबी करीम चयो कैफ़ रअयत, छा ॾिठी उन में। क़ाल मिथलुल बर्द अल मुहब्बर, यानी सिफ़त करे किथे सोन जो, किथे चांद, जीअं न निहास थींदो आहे, ऐं किथे कारो, ऐं वॾो सफ़ा आहे। तरीक़त हुमरा व तरीक़हू सदा, किथे किथे सौदा कारो आहे। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़र्रर लहू, यानी नबी करीम उनखे चयो त हा तो ॾिठो तो ॾिठो। हाणे इहा रिवायत फ़तहुल बारी में आहे, सही बुख़ारी में। हिते हिकिड़ी ॿी बि रिवायत मोकिलियूं था। ख़लीफ़ा हो जेको ख़लीफ़ा अल वाथिक़ बिल्लाह, इन फ़ौज तयारु कई त वञी ॾिसी अचो याजूज माजूज किथे पूरियल आहिनि ऐं किथे। उहे विया ॻोल्हे ॻोल्हे ऐं सॼी फ़ौज ई, पोइ उते उन पहुता उन सद ते, आयनून हो न अतू, ऐं बिल्कुलु जीअं क़ुर में लिखियलु आहे ई उनजी सिफ़त ॿुधाइनि। ऐं मोटी अचे पंहिंजे ख़लीफ़े खे अचे ॿुधाइनि त असीं अहिड़ो ॾिठोसीं त लोह जो बि ठहियलु आहे, ऐं मुन नुहास, उनजे परियां वॾो गोड़ आहे। उहो त करो उन में वॾो दरवाज़ो बि हिकिड़ो हो, पर उहो तालनि वॾनि सां बंदि लॻो पियो। अलैहि अक़फ़ालुन अज़ीमा,
बक़ाया लिबिन वल फी हुनाक, उते हुननि सभु ख़लीफ़े खे ॿुधायुनि त असीं अहिड़ी शइ ॾिसी आया आहियूं ॿिनि जबलनि जे विच में आहे, ऐं वॾो हिकिड़ी शइ अज़ीम शइ आहे जेकी आम इंसाननि जे ठाहिण खां तमामु वॾी आहे। इहा बिदाया व निहाया में इहा रिवायत अचे थी त इन ख़लीफ़े माण्हू मोकिलिया, ऐं इन इहो ज़िक्र कयो आहे अल-हाफ़िज़ इब्न कसीर रहमहुल्लाह सनदुल क़िस्सा। सभु कंहिं चयो त इन में बि शक आहे। के रावनि हिन टाइम जा उहे चवनि पिया त लॻे थो जेके चाइना में वॾो दीवार आहे त इहो त न आहे याजूज माजूज, पर उलमाअनि जवाबु ॾिनो त इन जे त ओरिए पासे परे पासे माण्हू अचनि वञनि था, ऐं इहो एॾो सिफ़त में न आहे। नबी करीम क़ुर में अलाह साईं ॿुधाए थो त उहो ॿिनि जबलनि जे विच में आहे, ऐं लोह जो ठहियलु आहे ऐं नुहास, ऐं हीअ त पथरनि जो ठहियलु आहे, ऐं इहो नथो थी सघे। हीअ त हिकिड़े मुल्क यानी मुल्क जे विच में आहे, ऐं बिल्कुलु इहो इन खां चयो त इस्तिबाद इन खे परे करे छॾियो, इहो नथो थी सघे, छो जो हीअ हिकिड़ो इंसाननि जे कम जो ठहियलु आहे, ऐं भितियूं किथां किथां किरियल आहिनि, ऐं नंढो आहे, लोह जो न आहे, ऐं इहो बिल्कुलु इहा सही न आहे ॻाल्हि। त उलमा जो जवाबु इहो त हींअर क़मार सनाई आहे, यानी मथे आसमान ते रखे था अचनि चंड, उन्हनि ते असीं छो नथा ॾिसूं, सॼी ज़मीन खे असीं चपे चपे ॾिसी था सघूं। उलमनि जो इहो जवाबु आहे त अलाह जी हिकमत आहे इन में जो असांखे नथो ॾेखारे, ऐं ॿी बि आहे त इहा असांखे यकीन थिए त असीं हर जॻह ते न पहुची सघिया आहियूं, जो असांजो दुनिया में असांजी ज़मीन ते याजूज माजूज जो सद आहे, ऐं हींअर थी असांखे उहा जॻह नथी लभे, ऐं उन्हनि खे ऐं असांखे इहा बि ख़बर कान्हे त उहे किथे आहे, पक नथी थिए। हिते हिकिड़ो यानी सलफ़ सालह जो वॾो हिकिड़ो इमाम हूंदो हो क़ाज़ी इयाद उन खे चवंदा, उन खां पुछनि त असीं दुनिया में हिते रहूं था, असांखे छो नथो सभु को माण्हू वञी ॾिसी अचे, इहो डैम जा ॾिसी अचे याजूज माजूज कीअं आहिनि जबल में। त उन चयो त इहे शयूं ग़ैबी आहिनि, अलाह जे तरफ़ां हुन इहे शयूं असांखे लिकाए छॾियूं आहिनि, अलाह जी इन में हिकमत आहे, जे हुजे हा त थी सघे हा त को छेड़छाड़ करे हा उन्हनि खे ऐं निकिरनि हा, पर जेकी शइ में ग़ैब अलाह पाण हिफ़ाज़त करे तव्हां उनखे न ॻोल्हियो, छो जो अलाह ताला क़ुर में चए थो वला तसअलू अन अशिया इन तुब्द लकुम तसुकुम क़द सअलहा क़ौमुन क़बलकुम थुम्मा अस्बहू बिहा काफ़िरून। अलाह ताला क़ुर में चए थो त अहिड़ियूं हर शइ जो तव्हां न पुछो, के शयूं तव्हां पुछंदो ऐं अॻियनि बि पुछियूं त पोइ उन्हनि खे जॾहिं ॿुधायोसीं त उहे न मञनि ऐं कुफ़र में अची विया। सो असांखे मञिणो आहे, हदीसूं सभु सही आहिनि, क़ुर बि सही आहे, त असांखे मञिणो आहे, ऐं असांखां अलाह खां माफ़ी वठिणी आहे त इहो असांखे इहो अज़ाब वॾो असांखे न ॾेखारे, न ॾिसूं, ऐं अलाह बचाए असांखे। हाणे हीअ याजूज माजूज जी पछाड़ी ख़तमु, इंशा अलाह हाणे अॻिते जेका अलामत हूंदी इहा अलामत हूंदी अल-ख़ुसूफ़ अथ-थलाथा, जेके ज़मीन फाटी पवंदी ऐं शहरनि जे शहर मुल्कनि जे मुल्कनि खे अंदरि ज़मीन में लाहे वेंदी। इंशा अलाह अलाह सही ज़िंदगी असांखे तव्हांखे ॾिनी त इहो इंशा अलाह रिसालो पूरो कंदासीं। अल्लाहु अअलम बिस्सवाब व सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।